जंहिं बुखार खे तूं घटि वधि ॻाल्हाईंदो तोखे ख़बर आहे बुखार अलाह जे तरफ़ खाईंदो रब जे तरफ़ खाईंदो तोखे ख़बर रब तो चवई त मां बुखार तुंहिंजे मथां छो नाज़िल कंदो आहियां बुखार अलाह पाक तो चवई त मां तुंहिंजे मथां छो नाज़िल कंदो आहियां इन जे लाइ नाज़िल कंदो अथई अलाह त तुंहिंजे मथां का वॾी मुसीबत अचणी हूंदी आहे जा रोड रस्ते जो हादसो हुजे जा वॾी मुश्किलात हुजे जा वॾी आफ़त हुजे अलाह तो चवई त न बुखार जे वसीले मां तोखे रोकींदो आहियां जंहिंजे करे तूं माण्हुनि खे चवंदो आहियां त बुखार मुंहिंजी जान ई नथो छॾे चवंदो आहे न तूं माण्हुनि खे बुखार खे घटि वधि न चवंदा बुखार जी हालात में चवंदो कर अल्हम्दुलिल्लाह या रब्बी अल्हम्दुलिल्लाह या रब्बी रब्बिल आलमीन चवई जेको बुखार चई सो मुझे तरफ़ खां चई जेका बीमारी अचई सो रब जे तरफ़ खां चई ज़ुकाम ईंदो अथई त ज़ुकाम में केॾो बेचैन हूंदो आहे तोखे इहा ख़बर आहे त ज़ुकाम छो ईंदो अथई छो त तुंहिंजी दिलि जी नालियुनि में का शइ वञण वारी हूंदी आहे त अलाह पाक ज़ुकाम खे हुकुम ॾींदो आहे त हे ज़ुकाम इंसान में दाख़िल थी ज़ुकाम जे वसीले उहा शयूं निकिरी अचनि रब्बिल आलमीन जॾहिं बुखार इंसान जे मथां नाज़िल करे बुखार बि उहो जंहिंजो वात कोड़ो कोड़ो हुजे बेचैनी हुजे जिस्म हली न सघे ऐं अणमुदाइदो ज़ुकाम ज़ुकाम जी हालात में जेके माना तुंहिंजे अंदर खे तकलीफ़ ॾियणियूं हूंदियूं आहिनि त उन तकलीफ़ खां हिकु अलाह तकलीफ़ ॾींदो अथई जंहिंजे करे ज़ुकाम जे ज़रिए ते सभु निकिरी ईंदो अथई ज़ुकाम खे ऐं बुखार खे कॾहिं बि न ॻाल्हाईंदो कोन्हे